हिन वीडियो में असांखे हेठि ॾिनल अंगनि खे अददी लिखी ते ज़ाहिर करणो। हाणे गौर कंदो त हे ॾिसो हिन सभिनी अंगनि जी असांखे कतई क़ीमत मिलियल आहे। त असां सभ खां पहिरियों कतई क़ीमत जे बारे में थोरो यादि कयूं त कतई क़ीमत आहे छा? एब्सोल्यूट वैल्यू यानी कतई क़ीमत। हाणे इन खे सोचण जा ॿ तरीक़ा आहिनि। पहिरियों इहो कि को अंग ॿुड़ीअ खां अददी लिखे ते केतिरो परते आहे। हाणे असां काटू टे खे अददी लिखे ठाहे ॾिसूं। हाणे पहिरियों असां इन अददी क़ीमत जे अंदरि जेके अंग मिलियल आहिनि उन्हनि खे ठाहे ॾिसूं जीअं असांखे सवाल में मिलियल आहे। पोइ वरी उन जी कतई क़ीमत खे बि ठाहे ॾिसंदासीं। हाणे पाण हे अददी कुल लिको ठाहियोसीं। हाणे असांखे काटू टे खे अॻ में ठाहिणो आहे कि काटू टे अददी लिखे ते ईंदो काथे। हाणे असांजो अंग काटू आहे, काटू टे आहे, त असां हिते अगरि ॿुड़ी ठाहियूं त काटू लाइ असांखे खॿे पासे ते वञिणो पवंदो। त असां अगरि हिते ठाहियूं काटू 1, काटू 2, काटू 3। हाणे असांजो इहो अंग थी वियो काटू 3 जेको असांखे काटू 3 ठाहिणो ऐं असांखे मिली वियो काटू 3। हाणे पर असांखे सवाल में मिलियल आहे काटू 3 जी कतई क़ीमत। हाणे कतई क़ीमत हूंदी छा आहे? कतई क़ीमत आहे कि को अंग ॿुड़ीअ खां केतिरो परते आहे। हाणे ॾिसो 1, 2, 3 आहे, 3 क़दम ॿुड़ीअ खां परते आहे, त असां हिनखे चई सघूं था काटू 3 जी कतई क़ीमत आहे 3 पॉज़िटिव 3 या वाधू 3 हिनखे चई सघूं था। हाणे असां वटि इहो नज़रियाती तरीक़ो कतई क़ीमत मालूम करण जो कि तव्हां ॿुड़ीअ खां घणा क़दम परते आहियो। अगरि तव्हां नज़रिये ते ध्यानु नथा ॾियणु चाहियो त सवलो तरीक़ो इहो आहे त कंहिं बि अंग जो जेको कतई क़ीमत ईंदी उहा हमेशह वाधू या पॉज़िटिव ईंदी। हाणे काटू 3 जी बि असां वटि कतई क़ीमत 3 आहे। अगरि असां 3 खणूं तॾहिं बि असां वटि कतई क़ीमत 3 ईंदी। त को बि अंग हुजे असां वटि उन जी कतई क़ीमत हमेशह वाधू या पॉज़िटिव ईंदी। हाणे इहो नज़रियो कतई क़ीमत माना ॿुड़ीअ खां घणा क़दम तां परते आहे। अचो त हाणे हे पहिरियां अंग जेके मिलियल आहिनि इन्हनि खे अददी लिखे ते ठाहियूं। हाणे ॾिसो इन्हनि सभिनी जी असांखे कतई क़ीमत मिलियल आहे त इहे सभु असां वटि वाधू पॉज़िटिव ईंदा ऐं ॿुड़ीअ खां सभु वॾा हूंदा। हाणे जवाबु मालूम करण लाइ पाण अददी लिको ठाहियूं। अददी खे थोरो अञा सिधो करे ठाहियूं जीअं असांखे हल करण में आसानी थिए। हाणे अददी लिखे जे असांखे हिते अगरि ॿुड़ी आहे खॿे पासे ते असां वटि काटू अंग ईंदो काटू 1 पोइ 1 2 3 4 5 6 7। फ़िलहाल मुंहिंजे ख़्याल में इहे काफ़ी आहिनि। हाणे हिते असां वटि पहिरीं क़ीमत आहे काटू 3 जी कतई क़ीमत। काटू 3 जी कतई में असां अॻ में मालूम करे आयासीं जेका 3 जे बराबरि आहे। त असां हिनखे ठाहींदासीं 3 ते असां हिनखे ज़ाहिर करे छॾींदासीं कि काटू 3 जी कतई क़ीमत 3 आई। उन खां पोइ आहे असां वटि कतई क़ीमत 7 जी। असां हिनखे ठाहे ॾिसूं हिते त 1 2 3 4 5 6 ऐं 7। त हाणे 7 क़दम ॿुड़ीअ खां हे परते आहे। ॾिसो न 7 क़दम असांजो ॿुड़ीअ खां परते आहे त कतई क़ीमत 7 जी बि असां वटि ईंदी 7। हाणे ॾिसो को बि अंग हुजे काटू या वाधू पॉज़िटिव या नेगेटिव ॿिन्ही जी कतई क़ीमत पॉज़िटिव अचे थी। हाणे 7 जी असांखे साॻी उन जे ई बराबरि कतई क़ीमत मिली वई त हिनखे असां ठाहे छॾींदासीं। 7 जी असांखे कतई क़ीमत मिली 7 ऐं काटू 3 जी कतई क़ीमत मिली असां वटि 3। हाणे असां हिनखे ॿुड़ीअ खे थोरो मुख़्तलिफ़ कयूं नीरे रंग सां कि असांखे भेटा करण में आसानी थिए। हाणे असां वटि अॻिलो सुवाल आहे कि असांखे 8 मां 12 कट करणा ऐं उन जी कतई क़ीमत मालूम करणी आहे। हाणे अगरि इहो तव्हांखे नथो करणु अचे तव्हां इनखे अददी लिखे ते करे पोइ उन सां बि करे सघो था हल। ठीकु आहे। हाणे ॾिसो अगरि 8 मां असां 8 कट कयूं त असां वटि बचंदो ॿुड़ी। उन मां हिकिड़ो अञा पोइते कट कयूं त असां हाणे नेगेटिव या काटू तरफ़ वेंदासीं त 1 वरी नेगेटिव 2 वरी नेगेटिव 3 वरी नेगेटिव 4। त माना असां 8 मां जॾहिं 12 माइनस कंदासीं या कट कंदासीं असां वटि बचंदो माइनस या 4 या काटू 4। त असां वटि इहे जो जवाबु ईंदो असां वटि कतई क़ीमत ईंदी काटू 4 जी। अगरि तव्हां हिन काटू 4 खे अददी लिखे ते ठाहियो त ॾिसो काटू 1 2 3 ऐं हिते अची वेंदो असांजो काटू 4। हाणे कतई क़ीमत मालूम करणी आहे त असां चेक कयूं कि इहो ॿुड़ीअ खां घणो परते आहे। हाणे इहो चेक कंदव त इहो काटू 4 असांजो ॿुड़ीअ खां 4 क़दम परते आहे। 1 2 3 ऐं 4। असां वटि इन जी कतई क़ीमत अची वई 4 जेका असां हिनखे ज़ाहिर करे सघूं था। हाणे जेका हीअ अददी लिको आहे असांजे ॾिनल सवाल जो जवाबु आहे। त हाणे असां वटि 8 कट 12 जी कतई क़ीमत अची वई असां वटि 4। अॻिलो अंग असां वटि आहे ॿुड़ी या 0। त कतई क़ीमत मालूम करणी आहे पहिरियों त असांखे ॿुड़ीअ जी। त ॿुड़ीअ खां घणा क़दम परते आहे त ॿुड़ीअ ते ई पियो आहे त को बि क़दम परते न आहे त ॿुड़ी जो कतई क़ीमत असां ॿुड़ी ईंदी जेका असां हिते ठाहींदासीं। हाणे आख़िरी मश्क असां वटि हल करण जी आहे जंहिंमें असांखे मालूम करणो आहे कतई क़ीमत 7 कट 2 जी। हाणे 7 मां असांखे कट करणा आहिनि 2
7 मां तव्हां 2 कट कंदव त असांजो जवाबु ईंदो 5। त ई साॻी ॻाल्हि आहे की असां कतई क़ीमत मालूम करणी आहे 5 जी। हाणे 5 जी कतई क़ीमत असां डायरेक्ट बि लिखी सघूं था जेका 5 जे बराबर। अगरि पोइ बि तव्हांखे हिन खे पक करणी आहे त ॾिसो ॿुड़ीअ ते 1 2 3 4 ऐं 5 आहे। इहो घणा क़दम परते आहे ॿुड़ीअ खां? इहो 5 क़दम परते आहे ॿुड़ीअ खां। त कतई क़ीमत 5 जी असां वटि 5 आहे जेका असां हिते ठाहे छॾींदासीं। हाणे ॾिसो इहो सफ़ा सवलो हुयो ॾिसण में। अगरि तव्हांखे हिन कंसेप्चुअली ॾिसणो आहे, नज़रियाती तौरु ॾिसणो आहे की तव्हां ॿुड़ीअ खां घणा क़दम परते आहियो। पर अगरि तव्हां हिन खे सवलो तरीक़ो ॾिसो की कतई क़ीमत काटू अंगनि जी बि तव्हां वटि वाधू पॉज़िटिव मिलंदी ऐं वाधू अंगनि जी तव्हांखे उन जे ई बराबर मिलंदी।